सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे गडियल चटाभेटी वारनि तकरारी नतीजनि जूं जवाबी कापियूं ॿीहर चेक थींदियूं। कामयाब उम्मीदवारनि जा इंटरव्यूज़ बि ॿीहर वरिता वेंदा। सिंध हाई कोर्ट अहम ऐं वॾो हुकुम जारी करे छॾियो आहे। अदालत हुकुम ॾिनो आहे त तकरारी नतीजनि में दरख़्वास्त गुज़ारनि जूं जवाबी कापियूं ॿीहर चेक कयूं वञनि ऐं कामयाब करार ॾिनल उम्मीदवारनि जा इंटरव्यूज़ बि ॿीहर वरिता वञनि। सिंध हाई कोर्ट 3 मेंबरनि ते ॿधल हिकु कमेटी क़ाइमु कई आहे, जेका 6 मई 2026 वारे गडियल चटाभेटी जे कामयाब उम्मीदवारनि जा ॿीहर इंटरव्यूज़ कंदी ऐं ईंदड़ ॿुधणी ते पंहिंजी रिपोर्ट अदालत में पेश कंदी। कमेटी में IBS सखर जो वाइस चांसलर, डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नवीद अहमद सूमरो ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन रिज़वान अहमद शामिल हूंदा। 6 सिफ़नि ते ॿधल पंहिंजे लिखत वारे फ़ैसिले में जस्टिस सलीम जैसर सिंध पब्लिक सर्विस कमीशन बाबति सख़्त रिमार्क्स ॾिना ऐं सिंध हुकूमत खे ज़रूरी हिदायतूं जारी कयूं। अदालत ॾाढो दरख़्वास्त गुज़ारनि मौक़िफ़ अख़्तियार कयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे भर्तियुनि में शफ़ाफ़ियत ख़तम थी चुकी आहे ऐं मेरिट बदिरां सिफ़ारिश, असर रसूख़ ऐं मुबैना करप्शन ज़रिए नतीजा तयारु कया पिया वञनि। दरख़्वास्त गुज़ारनि जो चवणु हो त केतिरनि ई अहल उम्मीदवारनि खे ॼाणे वाणे घटि मार्कूं ॾेई फेल कयो वियो, जॾहिं त कुझु मख़सूस माण्हुनि खे फ़ाइदो पहुचायो वियो। ॿुधणी दौरान अदालत चयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन ख़िलाफ़ जानिबदारी, सिफ़ारिश ऐं पंहिंजा नवाज़ी जूं शिकायतूं ॾींहों ॾींहुं वधी रहियूं आहिनि, जंहिं सबबु इदारे जी साख सख़्त मुतासिर थी रही आहे। अदालत मुशाहिदो कयो त केतिराई अहिड़ा उम्मीदवार जन लिखत वारे इम्तिहान में घणियूं मार्कूं हासिल कयूं, उन्हनि खे इंटरव्यू में फेल करार ॾिनो वियो, जॾहिं त औसत नंबर खणंदड़ कुझु उम्मीदवारनि खे इंटरव्यू में 95% खां वधीक नंबर ॾेई कामयाबु कयो वियो। अदालत चयो त जेकॾहिं मेरिट जी लताड़ ऐं नतीजनि में मुबैना रद्दोबदल खे नज़र अंदाज़ कयो वियो त न रुॻो इदारे जी साख मुतासिर थींदी, पर मुआशिरे में मायूसी बि वधंदी। फ़ैसिले में हिकु दरख़्वास्त गुज़ार जो मिसाल बि ॾिनो वियो, जंहिं मजमूई तौर ते 571 मार्कूं हासिल कयूं, पर एसे पेपर में रुॻो 30 मार्कूं मिलण सबबि लाज़मी मज़मून में खेसि फेल करार ॾिनो वियो। अदालत मूजिबि अहिड़े नोयत जूं शिकायतूं ॿियनि उम्मीदवारनि पिणु कयूं आहिनि। अदालत हुकुम ॾिनो आहे त दरख़्वास्त गुज़ारनि जूं जवाबी कापियूं IBA यूनिवर्सिटी सखर हवाले कयूं वञनि, जिते लाॻापियल मज़मूननि जा माहिर प्रोफेसर ग़ैर जानिबदाराणे नमूने ॿीहर जांच कंदा। अदालत वाज़े कयो त ॿीहर जांच जो मक़सदु इहो मालूम करणु आहे त उम्मीदवारनि खे संदन हक़ीक़ी कारकर्दगी मुताबिक़ मार्कूं ॾिनियूं वयूं हुयूं या ॼाणी वाणी घटि मार्कूं ॾेई संदन हक़ तलफ़ी कई वई। सिंध हाई कोर्ट सिंध हुकूमत खे बि हिदायत कई आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे मामलनि जो संजीदगी सां जाइज़ो वरितो वञे ऐं जेकॾहिं नतीजनि में हथ चुरांद, सिफ़ारिश या नाअहल माण्हुनि खे फ़ाइदो पहुचाइण जा सबूत मिलनि त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई कई वञे। केस जी ईंदड़ ॿुधणी 5 अगस्त ते थींदी, जंहिं दौरान IBA सखर जी रिपोर्ट ऐं इंटरव्यू कमेटी जूं सिफ़ारिशूं अदालत आॾो पेश कयूं वेंदियूं।